दोस्तों फिरऔन जो दरियाए नील में बुडी मरण जो कोई भी प्रोग्राम न हुयो, पर बुडी मरी वयो। शिदाद ईंदड़ केतरा ही साल पंहिंजी जन्नत में आयाशुनि सां गुज़ारण पे चाहिया, पर छा थियो, दरवाज़े ते पहुचंदे ही मरी वयो। निमरूद जी प्लानिंग केतिरियूं ही सदियूं हुकूमत करण जी हुई, पर हिक मच्छर उनखे मारे विधो। यज़ीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे शहीद करे ऐं पंहिंजे लाइ ड्रिघे अरसे जी बादशाहत जो इंतज़ाम त कयो, पर 3 सालनि जे अंदर ही इबरतनाक मौत मरी वयो ऐं अॻिते जो नस्ल भी मिटजी वयो। हिटलर जा इरादा अञा भी वधीक खतरनाक हुआ, मगर हालात अहिड़ा पलटिया जो खुदकुशी करण ते मजबूर थियो। दुनिया जे हर हिक ज़ालिम खे हिक मुद्दत ताईं वक्त मिले थो, पर जॾहिं अल्लाह ताला जी पकड़ थिए थी त धन दौलत ताक़त कुवत वसीला कुछ भी कम नथो अचे। सॼो गुरूर तकब्बुर घमंड हिते ही रहिजी थो वञे। अॻिते जेकॾहिं कुछ साण हले थो त उन जा अमल ऐं किरदार ई हले थो। दुनिया जे हर हिक ज़ालिम जो हिक ॾींहुं अंत ज़रूर थियणो आहे। वीडियो पसंद आई हुजे, ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो त वीडियो खे शेयर ज़रूर कजो।